नबी अबादा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अलबत्ता तहकीक अल्लाह रब्बुल इज़्ज़त एहसान कयो आहे मोमिननि ते जे इन्हनि में पंहिंजो रसूल मोकिलियईं, इन्हनि मञाए, जेको इन्हनि खे तालीम ॾिए थो किताब जी ऐं इन्हनि खे पाक करे थो ऐं हिकमत दानाई सेखारे थो। इन खां अॻु में हे सभु गुमराह हुया, उंधारे में हुया। अॼु जो ही प्रोग्राम जंहिंजो उनवान सीरतुन नबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सीरत खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बयानु कयो वेंदो आहे। मुआशरे में कुझु जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूंहं खे बयानु कंदे सीरत बयान कनि था, कुछ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सच्चाई के बयान कनि था, चवनि था इहो सीरत आहे। कुछ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखलाक के बयान कनि था, चवनि था त ही सीरत आहे। गर्ज़ हर कोई पंहिंजे हिसाब सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयान करे तो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उहा सीरत जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुअसत जो मक़सद हुयो, जे कमला अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोकिलियो आहे, जेका जिम्मेदारी अल्लाह रब्बुल इज़्ज़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लगाई आहे, उन्हीं ते तवज्जो घटि आहे। इन्हीं करे नबी जी उन्हीं सीरत के न समझंदे अॼु मुआशरे जी कैफ़ियत वरी बि साॻी थी वई आहे। जीअं अॻु में उंधारे में हुआ, अॼु बि वरी पूरी उम्मत उंधारे में। वो जेको नबी जी सीरत जो सुहाव हो, रोशनी हुई, सुझरो हो, वो उम्मत में ॾिसण न पियो अचे। उन्हीं का उम्मत खाली है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी जा कई मक़सद हुआ, उन्हनि में मेन मक़सद अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको बयान फरमायो आहे वो मुआशरे के पाक करना है। छाकां पाक करणो आहे, जेके भी इंसाननि खे पलीत करण वारियूं शयूं आहिनि उन्हनि खां पाक करणो आहे, उन्हनि खां पाकी जा तरीक़ा सेखारणा आहिनि। जेके मुआशरे में ख़ुराफ़ात आहिनि, शिरक आहे, बिदत आहे, रसूम रवाज आहिनि, हुननि खां पाक करण ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िम्मेदारी ही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन आयत करीमा में वयो ज़क्की हिम चई करे फरमायो आहे त हू नबी जेको असां हिननि मां, हिननि जी बिरादरी मां, हिननि जी क़ौम मां, हिननि जे कबीले मां जेके असां चूंडियो आहे, जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त एहसान कयो आहे मोमिननि जे मथां, हुन जी हिकु ज़िम्मेदारी इहा आहे त हू मुआशरे खे पाक कंदो आहे। ऐं जेसीं मुआशरो पाक न थींदो तेसीं मुआशरे में बरकत न ईंदी, रहमत न ईंदी। अॼु मुंहिंजे मुआशरे जो सभिनि खां वॾो मसइलो आहे इहो त मुआशरे मां पाकी ख़तम थी चुकी आहे। बचा आराम सां वियो, साईं हिननि खे थोरो कंट्रोल करियो, साइड तां विहारियोसि।
अज मुआशरे में पाकी खत्म थी वही है। मुआशरे में तव्हां जेके भी मसला पुछना हुजनि, तव्हां कंहिंजे बारे में पुछण चाहियो था, फिलाणो कहिड़ो आहे, कीअं आहे, इन जो मामलो छा आहे, हिकिड़ो माण्हू उनखे सुञाणे बि कोन थो, इनखे ख़बर बि न आहे, पर हिते वेठे फतवा ॾेई छॾींदो, चवंदो ही हेड़ो आहे, ही हेड़ो आहे, ही हेड़ो आहे। हिन जा मामलात कीअं आहिनि इनखे ख़बर कोन्हे, पर ही फतवा ॾियण लाइ तयारु वेठो आहे। ये फतवाबाजी मुझे मुआशरे में आम थी वही है, पर पाकी पलीती या तरीका जेके वो मुझे मुआशरे में खत्म थी चुका है। ऐं वरी अलमियो इहो आहे त हिन जा जलसा, हिन जा प्रोग्राम उहे भी खत्म थी चुका आहिनि। मूं जहिड़ा जेके तालिब इल्म वाज़ कनि था, खुतबा ॾियनि था, हो भी समझनि था साईं न ही त बुनियादी शयूं आहिनि, हाणे आऊं त वॾो आलिम आहियां, मूंखे त सीरत जा के वॾा पहलू बयान करणु खपनि। मुआशरे में पाकी पलीती जा मसला केरु बयान करे ई कोन थो। ही अल्लाह जज़ाए ख़ैर ॾे जिन ही मस्जिद में ही मदरसे जो निज़ाम हलायो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन जो महिनत क़बूल फरमाए। ऐं नंढा नंढा ॿार जेके ही पढ़ी वेंदा, वॾा जेके हुननि पंहिंजो पाण खे हिन खां बरियो ज़िम्मा सम्झियो आहे त असांजी ज़िम्मेदारी कोन्हे, ही त नंढड़नि ॿारनि जो कमु आहे मस्जिद में पढ़ण वारा, वॾे जो कमु बि आहे पढ़णु। वॾो तो पंहिंजो पाण खे इन खां बरी थो सम्झे न साईं, हाणे त मां वॾो थी वियो आहियां न, हाणे मां मस्जिद में कारी वटि वेही थोरी पढ़ंदुसि। इन्ही खां अॻे जे मूंखे ख़बर आहे कंहिं शइ जी त ठीकु आहे, जे नंढपण में मूं सिखी आहे त ठीकु आहे, जे न आहे सिखी त हाणे आऊं इहो सिखणु कोन थो चाहियां, मूंखे शर्म थो थिए। ऐं इन्ही शर्म मुंहिंजे मुआशरे खे एतिरो त पलीत करे छॾियो आहे जो रब जूं रहमतूं असां खां नाराज़ आहिनि। अल्लाह जा ॾमर अज़ाब आहिनि जे असांजा मथां टरनि ई कोन था। हर अचण वारे ॾींहुं नओं अज़ाब, नई का मुसीबत हूंदी आहे, नई का मुश्किल हूंदी आहे। कॾहिं अल्लाह जा ॾमर असांजे हुक्मराननि जी शक्ल में असांजे मथां हूंदा आहिनि, कॾहिं ॿोॾि जी शक्ल में हूंदा आहिनि, कॾहिं सोप जी ॾुकार जी शक्ल में हूंदा आहिनि, कॾहिं बीमारियुनि जी शक्ल में हूंदा आहिनि, कॾहिं माण्हुनि में बीमारी हूंदी आहे, कॾहिं फसलनि में बीमारी हूंदी आहे, कॾहिं जानवरनि में बीमारी अची वेंदी आहे। इहे बीमारियूं मुसीबतूं असांजे मथां टुटनि ई कोन थियूं। सबबु छा आहे? नबी जे कम लाइ आयो हो उहो कोन कयोसीं, उहो कोन सिखियोसीं। बाक़ी नबी जी जेका असां सूंहं बयानु कईसीं, नबी जी सचाई बयानु कईसीं, नबी जी अमानत ऐं सदाकत बयानु कईसीं, सभु कुझु बयानु कयोसीं, पर नबी खां जेको सबक़ु सिखणो हुयो उहो न सिखियोसीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैगंबर जो जेको मसब बयानु फरमायो आहे त पैगंबर तव्हां ॾे आयो आहे, वायो ज़कीहिम, तव्हांखे पाक करण लाइ आयो आहे। उहे पाकी पलीती जा तरीक़ा असां कोन सिखिया। बाक़ी कंहिंखां बि पुछी ॾिस, हा इन शइ ते तव्हांखे आम मुआशरे में जेके इनसे सुवाल जवाब ॿुधण में ईंदा, हिकिड़ा चवंदा नबी नूर आहे, ॿिया चवंदा नबी बशर आहे, हिकिड़ा चवंदा नबी जेको आहे सो आसमाननि ते वियो अल्लाह सां मुलाक़ात कई, ॿिया चवंदा न न मुलाक़ात कोन थी, आम्हूं साम्हूं मुलाक़ात कोन थी। पैगंबर खे महराज थियो, कहिड़ी राति में थियो, कीअं थियो, पैगंबर जो पैगाम छा हो, पैगंबर खे महराज ते घुराए अल्लाह रब्बुल इज़्ज़त कहिड़ी शइ अता कई हुई, तोहफ़ो तव्हां जे लाइ मोकिलियो हो, उन ते कंहिंजी बि तवजो कोन्हे। बाक़ी इन शइ ते बहस मुबासा लॻा पिया आहिनि। हिकिड़ा चवनि था ये 15 रजब आहे, ॿिया 27 रजब आहे, ॿिया चवनि था 15 शोबान आहे, ॿिया चवनि था जेको आहे लैलतुल क़दर आहे। बाक़ी क़ुरान खां केरु पुछण लाइ तयारु कोन्हे। हा मुंहिंजो मौलवी थो चए, मुंहिंजो पीर थो चए, मुंहिंजो वॾो थो चए, मुंहिंजो फिलाणो थो चए, मुंहिंजो फिलाणो थो चए, इन्हनि ॻाल्हियुनि में ॿुधा पिया आहिनि। बाक़ी पाकी पलीती वारो मामलो ख़तमु। बुनियादू मसलो जे खणिजे त असांजी हालत कैफ़ियत छा आहे। मुंहिंजे मुआशरे खे पेशाब करण जी बि ख़बर न आहे। कैफ़ियत हिनजी ही थी रही आहे जे तव्हां मुआशरे में ॾिसंदव आम हलंदे फिरंदे कॾहिं इनखे पेशाब जी हाजत थिए थी त इनखे का तलब थिए थी त आउं पाणी हथ करियां, इनखे का तलब थिए थी इनखे अकुल आहे जो आउं जेका सा मिटी हथ करियां, जेका हाणे पेशाब कंदुसि उन जी पाकी कीअं हासिल कंदुसि इन शइ जी ख़बर ई कोन्हे। मुआशरे में हलंदे फिरंदे ॾिसो
ये अल्लाह जो फज़ल है जो तव्हां वटि ॻोठ में थोरो को दीनी माहौल आहे, पर हिन दीनी माहौल में भी उहो सबक असां कोन पिया पढ़ूं जेको असांखे पढ़णु खपे। जेको असल तरबियत जो माहौल हुजणु खपे त नंढा वॾा सभई मस्जिद में अचनि, कारी मौलवी नंढो आहे या वॾो आहे उन खां अची पंहिंजी नमाज़ जी जेका इस्लाह कनि, नमाज़ जो जेको सबक सिखनि, नमाज़ जा तरीक़ा सिखनि, नमाज़ खे माना सां यादि कनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿुधायल ॾसियल जेके दुआऊं आहिनि उहे यादि कनि। इन पासे तवजो घटि आहे। जीअं ही कुझु ॾींहं अॻु खां ई ऐलान थिया आहिनि जलसो थींदो, साईं जलसो थींदो, जलसो थींदो। हिते ॿ ॻाइणा अचनि हा त हींअर जेको सॼो ॻोठ लथल हुजे हा, वॾा नंढा सभु हिते मौजूदु हुजनि हा। ऐं मश्किरा जे हुजनि जेके भोग मश्किरियूं कनि था, माण्हुनि खे खिलाइनि था, उते बि जेको असांजी रश ॾिसण जहिड़ी हूंदी आहे। जेको सियासी भोतार हुजे त पोइ त साईं असांजा मसला ई एतिरा हूंदा आहिनि, साईं पंहिंजा मसला खणी असीं उते वञी रखंदासीं। उहो जेको वॾो अचे पियो उन खे ख़बर न आहे, बाक़ी पलीती जी ख़बर न आहे, उनजे साम्हूं असां पंहिंजा मसला रखंदासीं। छा मुंहिंजे मुआशिरे जा जेके मसला आहिनि अॼु कंहिं वटि हिन जो हल मौजूदु आहे? हिन जो हल हो अल्लाह जे क़ुरान में, नबी जे फरमान में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोकिलियो हुयो त ही क़ौम सारी ओंधारे में आहे, पाकी पलीती जी हिननि खे ख़बर न आहे, जाइज़ नाजाइज़ जी हिननि खे ख़बर न आहे, हलाल हराम जी हिननि खे ख़बर न आहे। अल्लाह पैगंबर खे मोकिलियो सेखारे हिननि खे, ॿुधाए त दुनिया में अचण जो मक़सदु छा आहे। दुनिया में आया आहियो वापसि वेंदो, उते पुछा कहिड़ी शइ जी थींदी। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत असांजे सिखण जी त इहा आहे। पैगंबर जी सूंहं बयान करण, इहा सीरत असांजे सभई बयान करण लॻो था त छा मक्के में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया, अल्लाह जे पैगंबर जी विलादत मुबारक थी, अल्लाह जो नबी आमना जे पेट मां जनम वरितो, अब्दुल्ला जे घर में पैदा थिया, अब्दुल मुत्तलिब जे घर में पैदा थिया, ॾाढो हुयो। सूंहं जी त उते ई ख़बर पइजी वई, सभई क़ाइल हुया इन शइ जा। जॾहिं अब्दुल मुत्तलिब नालो रखियो न मोहम्मद, पढ़ो दुरूद सल्लल्लाहु, सभई पढ़ो भला सल्लल्लाहु। इन ते वॾी वईद आहे। असीं सम्झूं था त को 5 पैसा ख़र्च न करे उन्ही खे बखील चवंदा आहिनि, को कंहिंसां सवलो न ॻाल्हाए इन खे कंजूस ऐं बखील चवंदा आहिनि। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे, जंहिंजे साम्हूं मुंहिंजो नालो अचे ऐं मूं ते दुरूद न पढ़े, इहो सभिनि खां वॾो बखील आहे। इन खां वॾो को बखील ऐं कंजूस न आहे। ऐं इन ते वईद बि ॿुधाई आहे। जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो रखियो ॾाॾे अब्दुल मुत्तलिब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ौम वारनि इतराज़ कयो, जी एॾो वॾो ही नालो अॻे त कॾहिं कोन ॿुधो आहे, हाणे तव्हां नालो रखी छॾियो आहे। दावत ॾिनी, अचो पहिरियां ॾिसो, जे शिकल ते इहो नालो तव्हांखे लॻे त इन मुहांडे ते इहो नालो लॻे थो, इन मुहांडे ते इहो ई नालो सॼे थो, त पोइ मञिजो। जे तव्हांखे इहो पसंदि न अचे त पोइ न मञिजो। पर जेको बि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत खे ॾिसे थो ऐं वखाणींदो पियो वञे त अहिड़ी सूरत बि अॻे न आहे ॾिठी। जे नालो न आहे त इहा सूरत बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त नई ठाही आहे। अहिड़ो हसीन असां अॻु में ॾिठो ई न आहे। सूंहं हुसन, काफ़िर भी कायल हो इन जा, असीं भी कायल आहियूं। असीं बयान करियूं था पैगंबर सोहणो हो, पैगंबर सुरीलो हुयो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं अखियूं अहिड़ियूं हुयूं, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो निराड़ अहिड़ो हुयो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुहांडो अहिड़ो हुयो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाढ़ी मुबारक अहिड़ी हुई, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी छाती अहिड़ी हुई, पैगंबर जो रंग अहिड़ो हुयो। इन सभिनि शयुनि जा क़ाइल मक्के वारा काफ़िर भी हुया, इकरारी हुया इन शइ जा त इन जहिड़ो सचो सुहिणो अॻे कॾहिं बि कोन ॾिठो आहे। वरी अॼु पैगंबर जी सचाई ते सदाकत त मके वारनि मां कंहिंखे बि इहा जुरत न थी जे अल्लाह जे पैगंबर ते एतिराज़ करे त हिन जी सचाई में को शक आहे। सभई चवंदा हिन जहिड़ो सिद्दीक केर बि कोन्हे, ही काइनात में असांजे सचो ॾिठो आहे त इन खे ॾिठो आहे।
अमानत जा भी कायल होया तो इन जड़ो अमीन भी केर ना है। अल्लाह के पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियां दावत पेश कई है, पहिरीं दावत। अल्लाह करे असां में उहे वसफ़ अचनि जे असीं पंहिंजो किरदार कंहिंजे साम्हूं पेश करे सघूं। पर पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो छा आहे? मके वारा गॾु थिया आहिनि सभई कुहे सफ़ा ते, ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे साम्हूं गुफ़्तार जी दावत पोइ पेश कई आहे, पहिरियां किरदार जी दावत आहे। छा फरमायूं? फरमायूं कुरैशियो हाशिमियो मके वारो 40 साल मुंहिंजी जवार थी वई आहे, मूं तव्हां में गुज़ारिया आहिनि। कॾहिं कंहिं कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठो हुजे, कॾहिं का अमानत में ख़यानत थी हुजे? तव्हां मूंखे कीअं करे ॾिठो आहे? चवण लॻा असां सिद्दीक़ ऐं अमीन ॾिठो आहे। पाण फरमायूं जे मां चवां तव्हांखे त हीउ जेको जबल आहे, जे पुठियां हिकिड़ी फ़ौज तव्हां ते हमलो करण वारी आहे, छा सच करे मञंदो? चवण लॻा छो त असांजी ज़िंदगी जो तजुर्बो इहो आहे त हिन ज़ुबान मां कॾहिं असां कूड़ ॿुधो ई न आहे, इन करे सच करे मञंदासीं। पोइ गुफ़्तार जी दावत पेश कई आहे, तक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू तमलिकुल अरब वल अजम। कामयाबी माण्हुनि चाहियो था त पोइ हिकु अल्लाह खे मञो, उनजी इबादत करियो। अल्लाह खां सिवा ॿियो को बि माबूद बरहक न आहे। अल्लाह कामयाब करे छॾींदो, अरब ऐं अजम जो हुकूमतूं तव्हांखे मिली वेंदियूं। इहा पहिरीं दावत हुई। मके वारनि खे न पैगंबर जे हुसन ते सूह ते जेको कोई एतराज़ आहे, न पैगंबर जी सदाकत ते कोई एतराज़ आहे, न पैगंबर जी अमानत ते कोई एतराज़ आहे, न पैगंबर जे अखलाक ऐं किरदार ते कॾहिं कंहिंखे कोई एतराज़ आहे, न कोई इन में कॾहिं कोई आयब कढी सघियो आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत ते हुननि खे एतराज़ हुयो, उन साॻी दावत ते अॼु मूंखे बि एतराज़ आहे। पैगंबर ॿुधाए पियो त हई जेको हीअ राति फिलाणी आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान नाज़िल कयो आहे। असीं चऊं था मुंहिंजो मुआशिरो चए थो न न इहा राति हीअ जेका असां मुंझ थी वई, हीअ फिलाणी राति आहे, इन में ई मुंझा पिया आहियूं। जेका पैगंबर जी दावत हुई उन खे न वरितोसीं, जेको पैगंबर जी ज़िंदगी जो मक़सदु हुयो उन खे न वरितोसीं। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पाक करणु आयो हुयो, अॼु पाकी पलीती जी ख़बर न आहे। बाकी पलीती वारे मामले में मसले में एतिरा त कोरा आहियूं। अक्सर हलंदो पियो आहियां, ॻोठनि में शहरनि में प्रोग्राम थींदा पिया आहिनि, सारी सिंध में। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त आऊं पंहिंजो पाण खे बि जेको इन मामले में जेको पको करियां, पाण बि तहारत हासिल कयां ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ज़िंदगी जे मेन मक़सद खे जेको ज़मीन दुनिया जे मुआशिरे खे पाक करणो आहे, इन मुआशिरे खे पाकी जो सबक़ सेखारियो वञे। पर अक्सर जलसनि में ईअं थींदो आहे त जलसे में बयानु थींदो आहे त साईं असांखे पेशाब करण जी ख़बर न आहे। उते माण्हू चवंदा आहिनि साईं बोले सभु कहिड़ी ॻाल्हि पियो करे, भला हाणे एॾा वॾा थी आहियूं असांखे पेशाब करण जी ख़बर न आहे। पोइ जलसो ख़तमु थींदो आहे, जीअं उथंदा आहिनि त ईअं घटी में को हिन पासे मुंहुं करे वेठो हूंदो आहे, को हिन पासे मुंहुं करे वेठो हूंदो आहे। न कंहिं वटि पाणी हूंदो आहे, न कंहिं वटि मिटी हूंदी आहे, न कंहिंखे ख़बर आहे त अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इन में तरीक़ो छा आहे। सभई ईअं कतार में वेठा हूंदा आहिनि, कचहरी बि कंदा पिया आहिनि ऐं पेशाब बि कंदा पिया आहिनि। ऐं नतीजो छा थो निकिरे? मुंहिंजो को प्यारो दोस्त गुज़ारे वेंदो आहे, मुंहिंजो को रिश्तेदार अज़ीज़ गुज़ारे वेंदो आहे, बल्कि मूं त एतिरे क़दुरु ॾिठो आहे त हमरा जी माउ गुज़ारे वई, जनाज़े खां ॿाहिरि बीठो आहे। पुछियोसीं भला हिते ॿाहिरि छो बीठो हुई? मुंहिंजा कपिड़ा पलीते। तव्हां बि ॾिसंदा हूंदा मुआशिरे में जनाज़े में परियां हमरा अचनि पिया, जनाज़ो खणी पिया अचनि त एॾी ख़ल्क़ पई अचे, ये मौलवी बि परेशान आहे त एॾी ख़ल्क़ हाणे किथे सिफ़ूं ठाहींदी, किथे जनाज़ो पढ़बो। जे पुछूं था खणी त चवंदा साईं कांधी आहिनि, जनाज़े वारा घटि आहिनि। वाह छो जनाज़े वारा छो घटि आहिनि? साईं हिननि जा कपिड़ा पलीत आहिनि। कपिड़ा कंहिं पलीत कया आहिनि? मूंखे ॿुधायो, जॾहिं अक्सरियत मुआशिरे जा कपिड़ा पलीत हूंदा पोइ उते रहमत वसंदी। रहमत वसंदी, जॾहिं मुआशिरो पलीत हूंदो रहमत वसंदी।
रहमत तो पाक है, इनखे तो पाक जगह खपे थी। अल्लाह जो बरकतों तो ते नाज़िल थी उते जिथे पाकी हुजे। ऐं मुंहिंजे मुआशरे जी अक्सरियत जा कपड़ा पलीद आहिनि। माइटनि जे जनाज़े में भी ॿाहिरों बीठा आहिनि। सुवाल कर छो बीठो आहीं? चए थो कपड़ा पलीद आहिनि। तुंहिंजा कपड़ा के पलीद कया आहिनि? ख़बर पई थी इनखे ख़बर ना है, पेशाब करण जी ख़बर ना है, इनखे तहारत जी ख़बर ना है, इनखे ख़बर ही ना है त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो छा हुयो। चङा चङा मज़हबी माण्हू जेके न पक्का नमाज़ी न, उन्हनि खां बि जे तव्हां सुवाल कंदो न, साईं बाथरूम वञण जी दुआ अचे थी? चवंदो साईं बाथरूम वञण जी बि दुआ आहे छा? पुछंदा न अबा पेशाब करण जी दुआ अचे थी? साईं बोले मौलवी साहब पेशाब करण जी भी का दुआ है छा? मुआशरे के ख़बर ना है तो पेशाब करण जी भी दुआ है, इन जो भी तरीक़ो है। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तरीक़ो भी सिखारियो है, दुआ भी सिखारी है। ऐं दुआ भी मुंहिंजे फ़ाइदे लाइ। ये नचे में अॼु फाथो है ना, हर घर में गैबात है, हर घर में जिन्नात है, हर घर में शैतान है, हर घर में परेशानी है, हर घर में बीमारी है। इन सभी बीमारियों का बचण की दुआ जेका असां पेशाब करण महिल दुआ सिखारी है पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम। पर मूंखे पाण खे भी कोन थी अचे, न कॾहिं मूं बचड़नि खां पुछियो आहे, न कॾहिं घरवारी खां पुछियो आहे, न कॾहिं मूं घर में कॾहिं इहा जेका असां इन मौज़ू ते ॻाल्हि कई आहे त भला मुंहिंजे घर में जे एॾियूं परेशानियूं आहिनि, भला इन जो असल सबब छा आहे? सबब ॼाणणु चाहींदे त तुंहिंजी पलीती हूंदी, तुंहिंजी नापाकी हूंदी। ऐं के हिकिड़े माण्हू जो मसलो न आहे, पूरे मुआशरे जो मसलो थी चुको आहे। अल्लाह जो पैगंबर आयो हो मुआशरे खे पाक करण वायो ज़क्की हिम, उन जी ज़िम्मेदारी अल्लाह रब्बुल इज़्ज़त लॻाई त इहो थोरो मूं तव्हां ते कयो आहे, तमामु अञा मूं रसूल मोकिलियो आहे। इन जी ज़िम्मेदारी छा आहे? तव्हांखे किताब पढ़ाए थो, किताब सेखारे थो, हिकमत सेखारे थो, दानाई सेखारे थो, अख़लाक किरदार तव्हांजो संवारे थो, पर उन में हिकिड़ो मामिलो आहे, तव्हांखे पाक करे थो। ऐं मुंहिंजो मुआशरो पाक थियण लाइ तयारी कोन्हे, कैफ़ियत इहा आहे। ऐं पंहिंजो तजुर्बो बयानु करियां पियो, हिते जी ॻाल्हि कोन पियो करे। हिकिड़ी जॻह ते वियासीं, मूं इन मौज़ू ते दर्स ॾिनो, हमरा मुंहिंजे भर में वेठो हुयो, चवणु लॻो आप सभु चङो कहिड़ी इहो मौज़ू खईंची। कल्ह चोरी हिकिड़ी शादी में वियो, जंहिंजी शादी जेको घोटु हुयो न, उन खे वेझो करे मूं उनखे सेखारियो पियो। मूंखे त तड़ जो तरीक़ो अचे थो, गुसल जो तरीक़ो अचे थो। ऐं लॻो न, मूं उनखे पियो सेखारियो, हुनजो पीउ साम्हूं वेठो आहे, ज़र ज़र मूंखे चए थो कहिड़ियूं बि पटियूं पढ़ाई मुंहिंजे छोकिरे खे, ज़र ज़र थो चए कहिड़ियूं बि पटियूं पढ़ाई मुंहिंजे छोकिरे खे। मूं चयो सबर कर, तोखे बि ॿुधायां थो। निकाह थी वियो, फारिग थियो, आयो मूं वेठो, चई छा पे पढ़ाए, छा पे सेखारे मुंहिंजे छोकिरे खे? मूं ॿुधायो मुंहिंजो गुसल जो तरीक़ो पियो सेखारियो। चई मूंखे बि ॿुधाए। जॾहिं मूं उनखे ॿुधायो, चवणु लॻो मुंहिंजो ही आख़िरी औलाद हो, इन खां वॾा सभु पढ़ियल आहिनि, मुंहिंजा ॾोटा पोटा बि जवान आहिनि। सभु घटि में घटि 70-75 साल जमार हूंदी, ऐं ॼाए ॼमंदे मुस्लमान आहे। पर जॾहिं मूं उनखे गुसल जो तरीक़ो ॿुधायो, चई इहो तरीक़ो मूंखे त कोन थो अचे, मुंहिंजो त एॾो सारो औलाद थी वियो आहे। ही मुंहिंजे मुआशरे जेके हिकु माण्हू जो मसलो न आहे, मुंहिंजे मुआशरे जी अक्सरियत जो इहो ई मसलो। दाहूं त करियूं था त असां ते रब जूं रहमतूं कोन थियूं वसनि। असांजे माल में, असांजे घर में, असांजी फसल में, असांजे जेको आहे सो बचनि में बरकत कोन्हे। पर बरकत तॾहिं ईंदी जॾहिं पाकी हासिल कंदो। ये पाकी न हूंदी त उते रहमत कीअं ईंदी, उते बरकत कीअं ईंदी? ही त पाक जॻह ॻोल्हे थी, ऐं पाक जगह, पाक घर, इहो त परे रहियो। मुंहिंजो त वजूद ही पाक कोन्हे, मुंहिंजा त कपिड़ा ही पाक कोन आहिनि। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाज़ेह फरमान आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, बल्कि प्रैक्टिकल भी है। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वञनि पिया, कब्रिस्तान मां गुज़र थियो त उते जेको आहे सो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका सवारी हुई टही पई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सवारी था नथा, सहाबी साण
अल्लाह जे पैगंबर साए वण जी कटारी पटी उन जा ॿ टुकर करे हिकिड़ी क़बर ते लॻाए छॾियो, ॿी क़बर ते लॻाए छॾियो ऐं वज़ाहत करे असांखे ॿुधाए छॾियो। सहाबी खे ॿुधायूं त ॿुधाए छॾ, रिवायत कच। फरमायो नी ॿिन्ही क़बर वारनि खे अज़ाब पे थियो। अज़ाब जो सबब छा हुयो? पहिरीं क़बर वारे जे अज़ाब जो सबब छा हुयो? ही पेशाब जे छंडनि खां कोन बचंदो हुयो। पेशाब जा छंडा हिन जे बुत ते लॻंदा हुआ। अॼु मुंहिंजे मुआशिरे में हर कंहिंजे बुत ते लॻनि था की न? ऐं जे घस वेंदे ईअं लही वेही थो रहां, पेशाब करे वरी ईअं वापसि कपिड़ो चाढ़े हलियो थो वञा, छा ही पेशाब जा छंडा मुंहिंजे बुत ते लॻनि था की कोन था लॻनि? कपड़ा मुंहिंजा पलीत, जिस्म मुंहिंजो पलीत। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन हिकिड़े क़बर वारे खे अज़ाब इन्ही शइ जो पे थियो, पेशाब जे छंडनि खां कोन बचंदो हो। मुंहिंजे मुआशिरे जी अक्सरियत इहा आहे त हुननि खे परवाह कोन्हे इन शइ जी। ॿुधाऊं आहिनि असांजूं, हाय घोड़ा आहे असांजी त हाय घोड़ा। असांजे मुआशिरे ते अल्लाह जा अज़ाब, ॾमर, अल्लाह जी नाराज़गी। कॾहिं ॾुकार आहे, कॾहिं ॿोॾ आहे, कॾहिं को तूफ़ान आहे, कॾहिं को मसलो आहे, कॾहिं को मसलो आहे। हाणे वरी अज़ाब जूं शक्लूं बदिली थी वयूं आहिनि। हुते बाहि लॻी, सॼो प्लाज़ो सड़ी वियो। हुते बाहि लॻी, बस में जेके सवारियूं हुयूं उते सड़ी वयूं। हुते बाहि लॻी, गाॾी में जेका हुई उनखे बाहि लॻी वई, उहे सभु सड़ी विया। लाशूं बि बाक़ी कोन थियूं बचनि। उहो फुलियार जेको आहे गॾु करे उन में हॾियनि जा टुकर ॾिसी करे हाणे DNA टेस्ट ते सुञाणप पई थिए त हमरा कहिड़ो आहे, कहिड़ो कंहिंजो मैयत आहे। छा कंदो इनखे? ये अल्लाह जी अज़ाब जूं शक्लूं आहिनि। बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो असां कॾहिं नाला ई कोन ॿुधा। अहिड़ियूं बीमारियूं मुआशिरे में अची वयूं आहिनि। असल सबब छा आहे? मुआशिरो पलीत थी चुको आहे, नापाक थी चुको आहे। ऐं नापाक थियण जो असल सबब छा आहे? असां पाकी पलीती वारे मामले में कॾहिं असां डिस्कस करियो ई कोन था। हा, मस्जिद में वेठा हूंदासीं, बहस थींदो त कहिड़ो सही आहे, कहिड़ो ग़लति आहे, केरु मुस्लमान आहे, केरु काफ़िर आहे, केरु मोमिन आहे, केरु मुनाफ़िक़ आहे। इन ते त असांजा बहस लॻा पिया हूंदा। बाक़ी कॾहिं बि पाकी पलीती ते न असां पुछणु चाहियूं था, न केरु असांखे ॿुधाइणु चाहे। ऐं दीन खां एतिरा कोरा थी चुका आहियूं, कंहिंखां पुछ पेशाब करण जी दुआ अचे थी, मौलवी साहब इहा बि का दुआ आहे? हालांकि इन दुआ जो मक़सद छा आहे, माना छा आहे? असल जेको अक्सर मुंहिंजो मसलो थी पियो आहे त मुंहिंजे घर में परेशानियूं आहिनि, मुंहिंजे घर में जिन आहिनि, गैबात आहिनि। हिननि खां बचण जी दुआ आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त हिते हिननि जो ठिकाणो आहे। ही जेके जिन्नात आहिनि, शयातीन आहिनि, हिननि जो ठिकाणो ही नापाक जॻह आहे। जंग में वञो था, बाथरूम में वञो था, ही हिननि जा ठिकाणा आहिनि। हिननि जी खुराक जो बि ॿुधायो। फरमायूं कॾहिं बि पेशाब करे वटि उघड़ जे लाइ करे न करी, जेको आहे सो छेणा खणिजो, न का सुकी हॾी खणी इन सां जेको आहे वटि न उघजो, छो त ही हिननि जी खुराक आहे। जिथे बि तव्हां वेहो था उते थी सघे थो हिननि जो घर हुजे। हिननि खां बचण जो ॿियो को बि तरीक़ो कोन्हे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दुआ सेखारी आहे त जॾहिं पेशाब करण लाइ वञो, हिकु त पर भरा वञो, वेझा न वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहा हाजत थींदी हुई, पैगंबर पाक करण लाइ आयो आहे, असांजे मुआशिरे में हो, इंसाननि मञा हो, ये सभई ज़रूरतूं हुयूं। नबी जी भी यह ज़रूरत हुई, कज़ाए हाजत उन्हनि खे बि थींदी हुई। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं कज़ाए हाजत थींदी हुई, पोइ छा कंदा? तॾहिं ही बाथरूम त ठहियल कोन हूंदा। पोइ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम लिक ॻोल्हींदा, लिक। चवंदासीं सीरत नबी जो जलसो आहे ऐं तरीक़ा पेशाब जा पे ॿुधाए। ऐं पेशाब जा तरीक़ा अल्लाह जे पैगंबर सेखारिया आहिनि। ऐं जॾहिं अल्लाह जा पैगंबर इहे तरीक़ा सेखारींदा हुआ, तॾहिं यहूदियुनि जो इहो सुवाल हूंदो हो। चवनि था त रहमतुल लिल आलमीन आहे, सारे जहाननि जो नबी आहे, पर तरीक़ा त पेशाब जा पियो सेखारे।
मुझे मुआशरे की भी तबीयत एतरी ख़राब थी चुकी है जो अॼु इहे तरीक़ा असांखे जेके इनसे अजीब था लॻनि। साईं बोले साहब कहिड़ी ॻाल्हि खयो वेठा आहियो मस्जिद में अचण खां अॻु में तोखे पाकी तहारत ज़रूरी है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿी वही जॾहिं नाज़िल कई आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अंज़िर व रब्बका फ़कब्बिर व तियाबका फ़तहिर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकिड़े ॾिघे अरसे वही बंदि थी वही, पहिरीं वही आई ही इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, अल्लाह जे नाले सां पढ़। ऐं ॿी वही आई जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था वो फरिश्ते खे जी शक्ल में ॾिठो, ज़मीन आसमान जे विच ते जेको आहे सो कुर्सी रखियो, इहो फरिश्तो वेठो हुयो, जिब्रील वेठो हुयो, इन जा पेर ज़मीन ते ऐं मथो आसमाननि ते हुयो। मूंखे डपु थियो, भउ थियो, ऐं इन ख़ौफ़ में डोड़ी घर आयुसि। मूंखे सीउ लॻो, ॾकणु लॻुसि, मूंखे ख़तरो थियो त हींअर ई जेको आहे मुंहिंजो साहु निकिरी वेंदो। घर अची अमर खे चयूं ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, मूंते सवड़ विझो, मूंते सवड़ विझो। जॾहिं सवड़ मूंते विझी छॾियूं तॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुखातिब कयो, सवड़ में सुम्हण वारा उथ भी फ़अंज़िर, ॾिॼार इन्हनि खे, मुआशरे खे सेखार इन्हनि खे। सेखार इनखे, ॾिॼार पंहिंजे रब जी किबरियाई बयान कर। वतियाबका फ़तहिर, पंहिंजे कपड़नि खे, इन्हनि जे कपड़नि खे साफ़ कर, पाक कर। ॿी वही जॾहिं नाज़िल थी आहे अल्लाह पैगंबर खे हुक्म ॾिनो आहे त पंहिंजे कपड़नि खे पाक कर। ऐं अल्लाह जे पैगंबर पंहिंजे कपड़नि खे बि पाक कयो, पूरी उम्मत जे कपड़नि खे बि पाक कयो। अॼु मुंहिंजे उम्मत जा कपड़ा ख़राब थी चुका आहिनि, ख़बर नाहे त असल तरीक़ो छा आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं क़ज़ाए हाजत थींदी हुई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम लिक ॻोल्हींदा हुआ, का झाड़ी हुजे, झंग हुजे, का भित हुजे, को बि जेको आहे सो अहिड़ो लिक मिली वञे उते वेंदा। जे भला लिक मुयसर न हुजे, चटियल मैदान आहे, वण टिण आहे ई कोन, त पोइ तरीक़ो छा आहे। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरा परे वेंदा हलिया हुआ जिथां हल्को सॾु ॿुधण में न अचे, ऐं उते वञी करे पहिरियां बंदोबस्तु कंदा त या मिट्टी हुजे या पाणी हुजे। जे मिट्टी मौजूदु, पाणी मौजूदु न आहे त पोइ मिट्टी सां इंसानु साफ़ थिए। इहो तरीक़ो असांखे सिखणो। ॿिन्ही शयुनि मां का हिकिड़ी शइ ज़रूरी आहे हथ करे, या पाणी हुजे या ॻाल्हायो थोरो ख़बर पइजी वञे त ॻाल्हि सम्झ में अचे पई, या पाणी हुजे या दोस्तों तकरार करण सां सबक़ यादि थींदो। मुंहिंजी का ख़्वाहिश कोन्हे त तव्हां जेको सो नारा त कोन पियो हणायां, ऐं चवां थो सबक़ यादि करियो, सबक़ यादि करियो, हीउ ज़रूरी सबक़। जॾहिं तव्हांखे पेशाब जी पखाने जी हाजत थिए, ॿिन्ही शयुनि मां हिकिड़ी शइ हथु करियो। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? हिकिड़ो पाणी, जे पाणी मुयसर न आहे त पोइ मिट्टी। अल्लाह जा पैगंबर इन शयुनि खे हथु कंदा, ॿिन्ही मां हिकिड़ी शइ मिली वञे। ऐं पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में हमेशह का न का शइ हूंदी, लठ हूंदी, कसौटी हूंदी। पोइ ज़मीन ते उहो हणी नरम कंदा हुआ, तव्हांजे छंडा न पवनि, छंडा कपिड़नि ते न अचनि। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ पढ़ंदा हुआ, बिस्मिल्लाहि अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुथि वल खबाइस। दुआ याद करो, बिस्मिल्लाहि पढ़ो भला, बिस्मिल्लाहि अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुथि वल खबाइस। केॾी हिकमत आहे इन में। अल्लाह जा पैगंबर इहे पढ़ंदा हुआ, उम्मत खे सेखारे छॾियूं। ऐं छा आहे, मुंहिंजो जेको अॼु घरू मसइलो थी वियो आहे, जंहिं मसइले जे लाइ हर माण्हू परेशान आहे, हर मर्द औरत परेशान आहे, उहो मसइले जो हल छा आहे। ऐं अल्लाह, ऐं तुंहिंजी पनाह में अचां थो कंहिंखां, नापाक जिन्ननि खां ऐं नापाक जिन्नियुनि खां। आहे न असांजो मसइलो, अॼु असांजे हर घर जो मसइलो इहो ई आहे न। जे अल्लाह जी पनाह में ईंदो त पोइ अल्लाह तव्हांखे जे पनाह ॾेई छॾींदो त पोइ हे नापाक जिन ऐं जिनड़ियूं ही कॾहिं तव्हां ते हावी थींदियूं? कतई कोन थी सघंदियूं।
अज जो मुझो सारो मुआशरो अज जिन्नन जो बेड़ल है तो असल मसलो चाहे कि अल्लाह के पैगंबर इनके दुआ सिखारी ही जॾहिं तू पलीत थिए तो नापाक थिए तो तॾहिं ही तो ते हमलो कनि था उन वक्त पंहिंजो पाण खे अल्लाह जी पनाह में ॾेई छॾ ऐं अल्लाह जे नाले सां जेको बि कमु आहे अल्लाह जे नाले सां कर। अल्लाह कॾहिं बि इंशाअल्लाह इन्हनि खे तो ते हावी न कंदो। अॼु असां सभिनि जो इहो ई मसलो आहे। जिथे को दम पीअणो करण वारो हूंदो आहे असांजी रश हूंदी आहे उते हर माण्हू परेशान है। परेशानियों का बचण जा तरीका ये अल्लाह के पैगंबर की सीरत हितां शुरू थिए थी, पाकी का शुरू थी। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के मेराज थियो हो। अल्लाह जा पैगंबर जेको इनसे बुराक ते चढ़िया, अल्लाह जा पैगंबर मक्के खां जेको आहे सो अक्सा में विया, पंहिंजो मस्जिद अक्सा में विया, मस्जिद अक्सा खां पोइ आसमाननि ते विया। इहे तोखां पुछा कोन थींदी। अकीदो तुझो हुजे त अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे पैगंबर के मेराज कराई, पर असल तुझो नजर, असल तुझो नुक्ता, असल तुझो जेको सो ध्यान इन्ही शइ ते हुजे त पैगंबर जेको मूंखे सेखारे वियो आहे, जेका तालीमात मूंखे ॾिनियूं आहिनि हू उथण वेहण जी हुजनि, पेशाब पखाने जी हुजनि, खाइण पीअण जी हुजनि, सुम्हण जागण जी हुजनि, घर में वञण घर खां निकिरण जी हुजनि, मस्जिद में वञण मस्जिद खां निकिरण जी हुजनि, बाज़ार में वञण जी हुजनि, या मुआशरे में हलण फिरण जी हुजनि। हर हिकु शइ जो तरीक़ो पैगंबर सेखारियो आहे ऐं इहो तरीक़ो जॾहिं असां सिखणु शुरू कंदासीं त इतां जे सीरत के शुरू कंदासीं त इंशाअल्लाह इहा सीरत असांखे फ़ाइदो ॾींदी। सीरत जा इहे वॾा वॾा मसला इन्हनि ते त बहस मुबाहिसा कयासीं त ऐं हिते पाकी पलीती जो तरीक़ो कोन सिखियोसीं त पोइ कैफ़ियत हालत इहा ई हूंदी जेका अॼु मुंहिंजे मुआशरे जी आहे। जॾहिं मुआशरो पाक न हूंदो, मुआशरे जी ततहीर न हूंदी, मुआशरे में पाक पलीती ख़त्म न थींदी, वो मुआशरे ते अल्लाह जो रहमतों कोन ईंदियूं। ऐं जेसिताईं अल्लाह जो रहमतों न ईंदियूं तेसिताईं असांखे दीन समझ में भी कोन ईंदो। अॼु जेको सो बहस मुबाहिसा था हलनि पिया पर सिखण वारी ॻाल्हि कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ सिखारी, बाथरूम वञो त ही दुआ पढ़ो, वरी बाथरूम खां निकिरो त उते जेको आहे दुआ पढ़ो, गुफ़रानक गुफ़रानक, अल्लाह तोखां माफ़ी तो घुरां। ये अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में फरमायो भी है, जेको माफ़ी घुरण वारो ऐं पाकी हासिल करण वारो आहे अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो आहे। छा फरमाई? फरमाई इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो आहे, ऐलान कयो आहे, दुनिया वारो तव्हां भी जैसा मोहब्बत कंदा आहियो, चवंदा आहियो मूंखे फिलाणे सां मोहब्बत आहे, जेको फिलाणो कमु करे तो मूंखे महबूब आहे, जेको हीअं करे तो मूंखे इहो पसंदि आहे, जेको ही कमु करे तो मूंखे इहो पसंदि आहे। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए बेशक इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन, अल्लाह रब्बुल इज्जत मोहब्बत करे तो, या अल्लाह कंहिंसां मोहब्बत करे तो? फरमाए जंहिंखां गुनाह थिए नहीं वरी मूंखां माफ़ी घुरे, जेको तौबा करण वारो हुजे उहो मूंखे घणो पसंदि आहे। व युहिब्बुल मुततहिरीन, ऐं जेको पाकी हासिल करण वारो आहे उन्हीं सां भी मां मोहब्बत करियां तो, इहो भी मुंहिंजो महबूब आहे। ओ दोस्तो जे तौबा करण सिखंदो, जे पाकी पलीती हासिल करण सिखंदो त इंशाअल्लाह अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो। जॾहिं अल्लाह जी मोहब्बत तव्हां सां थी वेंदी पोइ अल्लाह तव्हांखे कॾहिं बि ईअं जेको आहे ॾुकारन में कोन विझंदो। हा, जेके मुश्किल में फासी बि वेंदो त उते अल्लाह सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो, छो त ही अल्लाह जो हिकिड़ो अंदाज़ आहे पंहिंजे बाननि खे जेको जिन सां मोहब्बत करे थो, जिन खे वरी आज़माइण चाहे थो। अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जी आज़माइश ज़रूर कंदो आहे पर उन सां गॾु सब्र जी तौफ़ीक़ भी ॾेई छॾींदो आहे। कोई मुंहिंजे मुआशरे वारी कैफ़ियत कोन हूंदी आहे, जे खायो पियो डट थियो सुतो पियो आहे, पर जे पुछंदे हालत छा आहे चवंदो साईं न पुछ, ॾाढी तकलीफ़ में आहियां, भला छा थियो आहे, चवंदो यार फलाणी शइ कोन्हे, फिलाणी शइ कोन्हे, अॼु मूं वटि फिलाणी शइ कोन्हे। इहे मसला छो आहिनि, इहे नाशुक्रियूं छो आहिनि, अल्लाह जी उहे शिकवा शिकायतूं छो आहिनि? छो त असां पंहिंजो पाण खे कॾहिं पाक करण जी कोशिशि न पिया करियूं, असां अल्लाह खां माफ़ी वठण जी कोशिशि न कंदा आहियूं। इन करे अल्लाह रब्बुल इज्जत वरी इहो अज़ाब असांजे मथां मुक़ररु करे छॾियो आहे। ही अल्लाह जो अज़ाब आहे जे सभु कुझु हूंदे बि इंसान नाशुक्री करे। नेमतूं मौजूद आहिनि पर वरी बि अल्लाह जी नाशुक्री करे थो, ही अल्लाह जो अज़ाब आहे।
अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है हदीस कुदसी अल्लाह जा पैगंबर फरमाइन था अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो छा तो फरमाए या इब्न आदम तफर्रग लिइबादती आमला ओ सदरा का गिनन व असुद्दा फकरक ए आदम जा पुट मो पंजो पाण के मुंजी इबादत जे लाए फारिग कर मुंजी इबादत जे लाए फारिग कर याद रखो तहारत इबादत है याद रखो तहारत इबादत है पाकी हासिल करण ही इबादत है पंजो पाण के मुंजी इबादत जे लाए फारिग कर जदे तू पंजो पाण के मुंजी इबादत जे लाए फारिग कने आमला ओ सदरा का गिनन मा तोखे गणी करे छडींदुस तोखे जेका सा का शय हुजे या न हुजे पर तू शुक्र जरूर कने तुंहिंजो जेका सा तुंहिंजो सीनो जेको आहे तुंहिंजो दिलि जेको आहे तुंहिंजो हीअं जेको आहे सो ही घिना सां भरियलु हूंदो कॾहिं बि तूं शिकवा शिकायतूं न कंदे जॾहिं बि केरु पुछंदो तूं बुखायल बि हूंदे चवंदो अल्लाह जा एहसान आहिनि उन एहसान मूं ते करे छॾिया आहिनि पोइ तूं एहसान तूं शुक्र अदा करण जा तरीक़ा कहिड़ा अख़्तियार कंदे तूं ॾिसंदे त यार अॼु जे मूं वटि पैसा न आहिनि चलो अल्लाह जा एहसान आहिनि अॼु मूंखे सिहत अल्लाह रब्बुल इज़्ज़त अता कई आहे भला जे मूं वटि पैसनि जी कुझु खोट आहे पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त अखियूं त मूंखे ॾेई छॾियूं आहिनि भला जे मूं वटि अॼु रिज़्क़ रोज़ी जी खोट आहे अल्लाह कन त सलामत ॾेई छॾिया आहिनि भला जे रिज़्क़ रोज़ी जी खोट आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुबान त मूंखे अता करे छॾी आहे हथ पेर त अल्लाह जूं नेमतूं आहिनि पोइ तूं हिननि नेमतनि खे ॾिसी शुक्र कंदे जॾहिं तूं पंहिंजो पाण खे अल्लाह जी इबादत जे लाइ फारिग कंदे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण तो फरमाए आमला ओ सादरा का गिनन सभिनि खां पहिरियों एहसान तो ते इहो करे छॾींदुसि तोखे तुंहिंजे सीने खे गिना सां भरे छॾींदुसि व असुद्दा फ़क़रक ऐं फ़क़्र तोखे वेझो ई कोन ईंदो हूंदे तूं बुखायल पर फ़क़्र कोन हूंदो हूंदे तूं तंगी में पर फ़क़्र न हूंदो जीअं अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर में अमर फरमाई थी टे टे चंड ॾिसंदा हुआसीं पर असांजे घर में चुल्ह कोन ॿरंदी हुई बाहि कोन ॿरंदी हुई साहबी पुछो अम्मा जी पोइ खाईंदा छा हुआ फरमायूं ॿ शयूं हूंदियूं हुयूं ॿ कारियूं शयूं घर में मौजूदु हूंदियूं हुयूं हिकु पाणी हूंदो हुयो ॿियो खजूर हूंदी हुई इन्हनि ते ई असांजो गुज़र सफ़र हलंदो हुयो पर पैगंबर कॾहिं शिकवा शिकायत न कई अल्लाह जे पैगंबर जेका जमात जोड़ी हुई जिन खे पाक करे छॾियो उन्हनि खे उन्हनि जे वजूद खे बि पाक करे छॾियो पर पलीती खां परे करे छॾियो उन्हनि खे तहारत जा तरीक़ा सेखारे छॾिया ऐं हुननि जे दिलि खे बि पाक करे छॾियो चाह खां पाक करे छॾियो नाशुक्री खां बि पाक करे छॾियो शिरक बिदत खां बि पाक करे छॾियो ख़ुराफ़ात जेका आहिनि उन्हनि खां बि पाक करे छॾियो रब जी नाफ़रमानियुनि खां हू परे थी विया जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे छो ते हिसाब थी विया आहिनि हिननि पंहिंजो पाण खे मुंहिंजी इबादत जे लाइ फारिग करे छॾियो आहे त पोइ अल्लाह उन्हनि ते इनाम करे छॾियो आमला ओ सदरा का गिनन व असुद्दा फ़क़रक घर में कुझु बि न हूंदो चवंदा अल्लाह जा एहसान आहिनि अल्लाह जो मेहरबानियूं आहिनि अल्लाह सही सलामत अॼु सुबुह जो उथियारो था ही जेका असां वटि नाशुक्री आहे ही सज़ा आहे ही सज़ा आहे ॿियो हिसो अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन फरमान जो फरमायो व इल्लम तफ़अल यादि रखो जे इन लाइ इहे तव्हां न कयो पंहिंजो पाण खे पाक न कयो पंहिंजो पाण खे अल्लाह जी इबादत जे लाइ फारिग न कयो अल्लाह जे पैगंबर जा जेके अज़कार सेखारियल आहिनि दुआऊं सेखारियल आहिनि जेके तरीक़ा सेखारियल हुननि जे लाइ पंहिंजो पाण खे फारिग न कयो त पोइ छा थींदो मलाअतु यदैका शुग़लन अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए मलाअतु यदैका शुग़लन तव्हांजे हथनि खे ऐं मसरूफ़ करे छॾींदुसि एतिरो त मसरूफ़ थी वेंदो ये वांद काई कोन थींदी अॼु तव्हां ॾिसो न मुआशिरे में किनखे जेको सो 3 बजे 4 बजे मानी नसीब थिए थी अबा तो टाइम सां मानी छो कोन खाधी छा मानी मौजूदु न चवंदो हा हर शइ मौजूदु आहे पर यार बिज़ी एतिरा थी आहियूं मसरूफ़ एतिरा थी आहियूं टाइम ई कोन थो मिले हीअ अल्लाह जी तरफ़ां सज़ा आहे जे नेमतूं हुअण जे बावजूदि जेको आहे सो इनखे शुक्र जी तौफ़ीक़ न आहे हीअ जेको आहे सो खाइण बि नसीब न आहे भला अतो यदैका शुग़लन अल्लाह जे पैगंबर फरमायो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो जे तूं ईअं न कंदे पंहिंजो पाण खे मुंहिंजे दीन जे लाइ फारिग न कंदे मुंहिंजी इबादत जे लाइ फारिग न कंदे नबी जो तरीक़ो सिखण जे लाइ फारिग न कंदे त पोइ पहिरीं सज़ा इहा मिलंदी जे तुंहिंजा हथ जेके आहिनि से मसरूफ़ थी वेंदा वांध काई कोन मिलंदी वलम असुद्दा फ़क़रक दुनिया जहान जूं नेमतूं तो वटि मौजूदु हूंदियूं पर फ़क़्र तोखां परे न थींदो फ़क़्र परे न थींदो घर में साल जो राशन पियो हूंदो पर जिथे वेहंदे वेही शिकवा कंदे अल्लाह जी नाशुक्री कंदे हर वक़्तु तुंहिंजी ज़ुबान ते इहो ई हूंदो हाय घोड़ा मरी वियासीं महांगाई सटे छॾियो आहे साईं बेरोज़गारी जेका असां हिननि असांखे मारे छॾियो आहे अॼु मुआशिरे में छा आहे
इहा कैफ़ियत आहे कि न? हा साईं, ॻाल्हि समझ में कोन आई? ॻाल्हि समझ में अचे पई? पोइ भला जे मुंहिंजो साथ ॾींदा त नुक़सानु थींदो, मूंखे बि तसली थींदी। हीउ मुंहिंजो त मसइलो न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुक्म ॾिनो, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िला इलैका मिन रब्बिक, ऐं मुंहिंजा रसूल हिननि खे जेको रब जी तरफ़ां नाज़िल थियो आहे न हिन ताईं पहुचाए। ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम सारी ज़िंदगी इहो कमु कयो। पर जॾहिं आख़िरी ख़ुतबो हुयो न, हुज्जतुल विदा जेके चवंदा आहिनि, उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि इहा हसरत हुई त मां पुछां त सही, हल बल्लग़्तु, छा मूं पहुचायो आहे? इहा सिर्फ़ु मुंहिंजी ख़्वाहिश न आहे, मुंहिंजी ख़्वाहिश न आहे त मुंहिंजी वाह वाह करियो, ऐं नथो चाहियां त तव्हां नारा हणो, पर घटि में घटि एतिरो त ॿुधायो। ॻाल्हि समझ में अचे पई की न? ॻाल्हि समझ में अचे पई? अल्लाह अकबर। नाशुक्री जी कैफ़ियत ॾिसणी हुजे त हींअर थोरी देरि खां पोइ जिथे बि कचहरी लॻी पई हुजे, कंहिं बैठक में हुजे, कंहिं उताक ते हुजे, कंहिं दुकान ते हुजे, उते तव्हां ॾिसजो, ॿुधिजो। हर पासे तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं, साईं मां बसि तबाह थी वियासीं, साईं मुआशिरो बर्बादु थी वियो, साईं मुआशिरे जी तबाही थी, साईं बेरोज़गारी आम थी वई, साईं हाणे त जेको आहे सो मईशत एतिरी तंग थी वई, एतिरी त मईशत बर्बादु थी वई। हिकिड़ो चवंदो फिलाणे खानो ख़राबु करे छॾियो, ॿियो चवंदो फिलाणे खानो ख़राबु करे छॾियो, टियों हुनखे खणंदो, को हुनखे खणंदो। पर पंहिंजी कॾहिं सोचींदा त असांजे हिननि अमलनि जे करे असां पाकी अख़्तियार न कई, असां पलीती पंहिंजे जिस्म खां दूर न कई, इन करे रब नाराज़ थी पियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे सो असां ते इहो ॾंबर मोकिले छॾियो आहे जे वलम असुद फ़क़रक। अल्लाह जे पैगम्बर फरमायो त रब तो फरमाए पोइ इहो फ़क़्र कॾहिं बि ख़तमु कोन थींदो, इहो फ़क़्र ख़तमु कोन थींदो। कोई इंसान आहे न, ऐं अक्सर ॻाल्हि कंदो आहियां, जेको पेट जी जेका बुख आहे न, पेट जी बुख ख़तमु करण जे लाइ माण्हू खे छा थो खपे? ॿ मानियूं थी वेंदी आहे न, पेट जी बुख ख़तमु ॿिनि मानियुनि सां। ॻाल्हायो यार, ॻाल्हि ख़तमु करे। पेट जी बुख ॿिनि टिनि मानियुनि सां ख़तमु थी वेंदी आहे की न? गिलास पाणी जो पीअंदो, ॿ टे मानियूं मिली हुयूं, जेके से जहिड़ी बि मिली रुखी जेका असां मिली वई, त पेट जी बुख त ख़तमु थी वेंदी। पर अखियुनि जी बुख जेका इहा ख़तमु थींदी आहे? हा साईं, अखियुनि जी बुख बि कॾहिं ख़तमु थींदी आहे? असां ते अल्लाह जो ॾंबर अज़ाब इहो आहे त अॼु जेको आहे सो पेट जी बुख घटि आहे, पेट जो बुखाइल तव्हांखे घटि मिलंदो। शायदि एॾे वॾे इलाइक़े में तव्हां कोन ॿुधो हूंदो त फिलाणो जेको आहे सो बुख सां मरी वियो, ॿुधो आहे कॾहिं? उनखे मानी टुकर कोन मिलियो, ईअं ई मरी वियो। पर अहिड़ा तव्हां ॿुधा हूंदा त अखियुनि जी बुख सां केतिरा ई माण्हू तबाह थी विया, बर्बाद थी विया। अखियुनि जी बुख ॾिसणी हुजे, ऐं मुंहिंजे मुआशिरे में ॾिसां, जेतिरो माण्हू वॾो थींदो पियो वञे, जेतिरी हिनजी मिल्कियत वधंदी पई वञे, ओतिरी हिनजी बुख वधंदी पई वञे, इहा हिर्स जेका आहे सा एतिरी जवान थींदी पई वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो, जीअं जीअं आदम जो पुटु पोड़ो थींदो, इन जी जेका आहे सा इहा हिर्स जेका आहे सा जवान थींदी वेंदी। इनखे जे हिकिड़ी वादी सोन जी भरियल मिलंदी न। चवंदा आहिनि अक्सर दोस्त, साईं फिलाणे खे त ड्रॉ ई न आहे, हिकिड़ो वाटर इन जो पंहिंजो थियो, वरी ॿियो वाटर हिन जो पंहिंजो थियो, वरी हिकिड़ी यूसी हिन जी पंहिंजी थी, वरी तालको हिन जो पंहिंजो थियो, वरी साईं हिकिड़ो वाह सॼो जेको आहे सो वाह जे ॿिन्ही पासां ज़मीन ख़रीद करे छॾी, पर अञा बि बुख ख़तमु कोन थी थिए। अल्लाह जो अज़ाब आहे। अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिकिड़ो माण्हू इंसान जेका आहे, जेका अखियुनि जी बुख जेके हूंदी, इहा कॾहिं बि पूरी न थींदी। पेट जी बुख ॿिनि मानियुनि सां ख़तमु थी वेंदी, पर अखियुनि जी बुख ख़तमु करण जे लाइ करे अल्लाह को तौफ़ीक़ ॾे, इहो पंहिंजो पाण खे पाक करे, अल्लाह जा जेके आहिनि से उहे ॿुधायल तरीक़ा उन्हनि खे अख़्तियार करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सेखारियल दुआऊं जेके उन्हनि खे पढ़े, शायदि हिन जी जेका आहे सा अखियुनि जी बुख जेका आहे सा ख़तमु थी वञे। अल्लाह इन ते आयल अज़ाब जेको आहे सो इन खे टारे छॾे, जे न त पोइ अल्लाह जे पैगम्बर फरमायो हिकिड़े माण्हू खे, माशाअल्लाह मोहतरम जनाब हाफ़िज़ ग़ुलाम नबी जलालानी साहब आया आहिनि, असां
खुश आमदेद चऊं था, अहलन व सहलन मरहबा। लगे तो पंहिंजो हाणे जुदाई जो वक़्तु क़रीब आहे, छो त अफ़साब अची विया आहिनि, हाणे हू तव्हां सां गुफ़्तगू कंदा। पर आऊं वरी आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणु चाहींदुसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, फ़रमायूं जॾहिं हीअ अखियुनि जी बुख वधी वेंदी न, जेका सज़ा आहे, पोइ जे कंहिंखे हिकिड़ी वादी सोन जी भरियल मिलंदी, हिकिड़ी वादी हिते जे माण्हुनि खे शायदि सम्झ में न अचे, जेके जाबलू इलाइक़नि में वेंदा आहिनि या ॾिसंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त ॿिन्ही पासनि खां पहाड़ हूंदा आहिनि ऐं विच ते उहो किलोमीटरनि में जेको आहे सो जेको झकी जॻह हूंदी आहे उनखे वादी चवंदा आहिनि, ॿिन्ही जबलनि जे ॿिन्ही भिटनि जे विच ते। ऐं इहो जेको आहे सो किलोमीटरनि में बि हूंदी आहे, मीटरनि में बि हूंदी आहे, इलाइक़नि में बि हूंदी आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं मुख़्तलिफ़ फ़रमाइशूं हूंदियूं। पर फ़रमायूं हिकिड़ी वादी जे कंहिंखे सोन जी भरियल मिले न, हू चवंदो त अञा हिकिड़ी हुजे न त पोइ गुज़ारो थिए थो, वरी ॿी मिली वञे त अञा टी जी घुर कंदो। मोहतरम दोस्तो, नबी जी सीरत जा जेके ॻाल्हियूं मूं कयूं आहिनि थोरो मुख़्तसर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नबी जी सीरत जो उहो पहिरियों पहलू जेको आहे सो उनखे अख़्तियार करियूं त पाकी पलीती जा तरीक़ा सिखूं। वो अॻु में बि ॻाल्हि कई त अल्लाह जज़ाए ख़ैर ॾे मस्जिद जी इंतिज़ामिया खे ऐं हिते दोस्तनि खे, हाफ़िज़ यूनुस साहब खे ऐं ॿियनि दोस्तनि खे, त जिन इहो गुलदस्तो सजायो आहे, हिते मदरसो हलायो आहे। पर हिन मदरसे में ही नंढड़ा ॿार ई सिर्फ़ु पढ़ंदा ऐं थोरो वॾा थी वेंदा त पोइ कोन सिखंदा, इहो कमु ख़राबु आहे। नबी जी सीरत सिर्फ़ु नंढड़े ॿारनि खे सिखणु खपे या वॾनि खे बि? पाकी पलीतीअ जी ज़रूरत हिननि खे आहे या वॾनि खे बि आहे? अल्लाह अकबर। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी जी सीरत में हिकिड़ी शइ बयानु फरमाई आहे, वयु ज़की हिम, नबी तव्हांखे पाक करणु आयो आहे। त पोइ नबी जा पाकी जा तरीक़ा जेके आहिनि सिखंदासीं, भला इन ते इनशाअल्लाह ते चई छॾियो यार, पाकी जा जेके आहिनि से तरीक़ा सिखंदासीं, गुसल जा तरीक़ा सिखंदासीं, इन में शर्माईंदासीं त कोन। पोइ दोस्तो शर्म करियो उन ॻाल्हि में, कंहिंजी इज़त खे तके माण्हू खे शर्म अचे, कंहिंजो माल खाए उनखे माण्हू खे शर्म अचे, कॾहिं गार गंद करे माण्हू खे शर्म अचे। भला दीन सिखंदे बि शर्म थियणु खपे। हिकिड़ी शर्म जेका आहे त जन्नत में वठी वेंदी, जे तूं पराए माल खे पराई इज़त खे तकण खां तूं शर्म कंदे तोखे जन्नत मिली वेंदी। जे दीन सिखण खां शर्म कंदे त पोइ जन्नत खां परे थी वेंदी। त दोस्तो मत सम्झो त असीं वॾा थी विया आहियूं, केॾा बि वॾा थी विया आहियो, दीन वसी आहे। अल्लाह जे पैगम्बर जी सीरत खे हितां शुरू करियो ऐं पाकी पलीती जा तरीक़ा सिखो, पंहिंजे घरनि में आम करियो। उहे दुआऊं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियूं आहिनि, मूं त सिर्फ़ु बाथरूम वञण जी ऐं बाथरूम खां निकिरण जी दुआ तव्हांखे ॿुधाई आहे। बाक़ी को असांजी ज़िंदगी जो कोई अहिड़ो कमु आहे ई कोन जंहिंजो तरीक़ो अल्लाह जे पैगम्बर न सेखारियो हुजे, जंहिंजी जेको सो करण महिल दुआ न सेखारी हुजे, उहो कमु कंदे दुआ सेखारी आहे। सुम्हण जी दुआ, जागण जी दुआ, घर में दाख़िल थियण जी दुआ, घर मां निकिरण जी दुआ, बाथरूम वञण जी दुआ, बाथरूम खां निकिरण जी दुआ, वरी जेको आहे सो तव्हांजी जेको आहे सो बाज़ार में वञण जी दुआ, हर हिकु शइ जी दुआ तव्हांखे सेखारियल आहे। अचो पंहिंजो पाण खे वॾा न सम्झो, असीं हमेशह नंढा ई आहियूं। पंहिंजे मस्जिद जे पेश इमाम जे साम्हूं वेही करे इहे दुआऊं सिखणु शुरू करियो। पाकी पलीती जा तरीक़ा सिखंदासीं, इंशाअल्लाह नबी जी सीरत जा जेके बि सबक़ आहिनि असांखे सम्झ में ईंदा। ऐं जॾहिं इहे सम्झ में अची विया त पोइ मुआशिरो बणिजी वेंदो। कहिड़ो मुआशिरो? मदीने जो मुआशिरो। हिकिड़ा चवनि था त मदीने जी रियासत ठाहींदासीं। मदीने जी रियासत ठाहिण लाइ करे मदीने जो मुआशिरो ठहंदो ऐं मदीने जे मुआशिरे वांगुरु पाकी जेका असां हासिल कंदासीं त मदीने जो मुआशिरो ठही वेंदो। जॾहिं मदीने जो मुआशिरो ठहंदो पोइ मदीने जी रियासत ठही वेंदी। पोइ जॾहिं मदीने जहिड़ी रियासत ठही वई त पोइ अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हुयो, उमिरतु बिक़रियतिन तअकुलुल क़ुरा। अल्लाह मूंखे मदीने जी रियासत जेका अता कई आहे, इहा रियासत ई ॿियनि रियासतनि खे खाई वेंदी। पोइ इंशाअल्लाह इहो पाकिस्तान हूंदो, इहा पाकिस्तान जी आवाम हूंदी। इन में ख़ुशहालियूं हूंदियूं, ॿनियुनि में बरकतूं हूंदियूं, घरनि में बरकतूं हूंदियूं, पाण ज़िंदगी में बरकतूं हूंदियूं, औलाद में बरकतूं हूंदियूं, हर शइ में बरकत हूंदी। पर कॾहिं ईंदी जॾहिं असीं पाकी हासिल कंदासीं। ऐं जेको सो रमज़ान अचे पियो, इस्तक़बाल रमज़ान अचे पियो। रमज़ान अचण खां अॻु में पंहिंजे जिस्म खे बि पाक करियूं, पंहिंजे कपिड़नि खे बि पाक करियूं, पंहिंजी नियत खे बि पाक करियूं, पंहिंजे दिमाग़ खे बि पाक करियूं, हसद बुग़ज़ खां पंहिंजो पाण खे पाक करियूं। पोइ त इहा शइ कम जी ईंदी न। खीर ईंदो न, खीर वारो ईंदो आहे सुबुह जो,
त जेकर ईअं ई जेको गंदो मंदो थां पियो हुजे ईअं ई खणी अॻिते करे छॾे, खीर वठी लाए, खीर निबार हूंदो आहे, खीर ख़ालिस हूंदो आहे, खीर सुचो हूंदो आहे, उहो खीर बचंदो या ख़राबु थी वेंदो? हा साईं, गंदो मंदो जहिड़ो थां हो अॻियां करे छॾियोसीं, खीर त हुन में अची वियो, उहो खीर बचंदो या ख़राबु थी वेंदो? हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾेई छॾियो, अलाह का बचंदो या ख़राबु थी वेंदो? ख़राबु थी वेंदो। पोइ रमज़ान त ईंदो, उहो त निबार आहे, उन में त कंहिं क़िस्म जो शक कोन्हे, इन में रहमतूं बि आहिनि, बरकतूं बि आहिनि। पर जीअं असांजी वजूद बि पाक हूंदो, असांजा कपिड़ा बि पाक हूंदा, ऐं पाकी जी जेका असां कोशिशि बि कंदासीं त पोइ इनशा इहे बरकतूं रहमतूं ही असांजे लाइ कारगर थींदियूं। जे न त पोइ रमज़ान ईंदो ऐं वेंदो हलियो, पोइ बददुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, बल्कि जिब्रील जी बददुआ असांखे लॻी वेंदी, ज़िंदगी में रमज़ान आयो ऐं पंहिंजो पाण खे बदिली न सघिया। त दोस्तो अचो, तयारी करियूं ऐं तहारत हासिल कयूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंदो आहे अल्लाह सम्झण जी, अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैया इल्लल बलाग।